मोरो सिंध का ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ अल सखी टाउन मोरो जे रहवासियुनि जो बिल्डर माफ़िया जे ज़ुल्म ॾाढ ऐं तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ ख़ैर मोहम्मद धोंगा, आदम धोंगा, अली धोंगा ऐं मुर्ज़ा धोंगा मौसूम ॿारनि सां क़ुरान पाक खणी एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त असां ज़रिए ज़मीन 4 एकड़ मगाते ते कदीर वेंझर खां वरिती आहे। उन ते बिल्डर सुल्तान पीरज़ादो ऐं नूर हसन मस्तोई जे चुर्च ते शाहनवाज़ भट्टी ज़बरदस्ती ॾाढ मुड़सी सां प्लाट ते तामीराती कमु कराए रहियो आहे। जॾहिं त हिन ज़मीन जे मामले ते कदीर वेंझर जी भाउ हाजी ख़ान वेंझर ऐं सुल्तान पीरज़ादो जे विच में कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे। कोर्ट जे फ़ैसिले खां अॻु ज़मीन ते हथ चुरान करे ज़बरदस्ती ॾाढ मुड़सी सां तामीराती कमु कराइण ऐं जहिड़ो करणु किथां जो इंसाफ़ आहे। शाहनवाज़ भट्टी असांजे ग़ैर मौजूदगी में हर घर ते ग़ैर माण्हू हथियारबंद वठी अचे औरतुनि ऐं मौसूम ॿारनि खे धमकियूं ॾेई तशद्दुद कयो आहे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सेशन जज नौशरो अफरोज़, IG सिंध पुलिस, DIG शेख बेनज़ीराबाद, SSP नौशरो अफरोज़ ऐं DSP मोरो खे अपील कई त असांजे घरनि ते हमिलो कंदड़ शाहनवाज़ भट्टी, बिल्डर सुल्तान पीरज़ादो ऐं नूर हसन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॾिसो मां एकारे कयां मूंसां ज़ुल्म कयो अथसि के ज़ुल्म भट्टी ऐं मस्तोई ऐं नज़ीर मस्तोया, नज़ीर नूर हसन मस्तोया, शाहनवाज़ भट्टिया जेको हिते असांखे धमकियूं थो ॾे, सरियाम कलाक में फेरिंग थो करे असां यतीमूं सोनारो छा आहे? शाहनवाज़ भट्टी छा कंदो आहे? असां फसल तबाह करे आदमी बकायदा ज़मीन आहे तो गोरा कोदो करे DSP इंसाफ करे असांजो असां IG DSP जी दा सुल्तान पीरज़ादो ऐं शाहनवाज़ भट्टी नूर हसन मस्तोई ज़ुल्म कयो अथनि असांजे घर ते हलां करे माण्हू वठी इंसाफ कयो। असांजे क़ुरान शरीफ़ में जो आहे मकादे खई वई आहे, पोइ बि असांजो खून करे मजरे दाऊं थो कयां, बचड़े वाला असां आबादी था कयूं, असांजी आबादी हिन जो गरक करे छॾिया। फसल